नाज़रीन, जदीद दौर में जिते मौसीक़ी जा जदीद औज़ार अची विया आहिनि उते ग्रामोफोन पंहिंजी सुञाणप विञाए वेठो आहे। शाहपुर चाकर में ग्रामोफोन ते पुराणनि गाननि वॼाइण जी तक़रीब थी गुज़री। महबूब मल्ला जी रिपोर्ट। जदीद दौर में जिते मौसीक़ी जा औज़ार अची विया हुजनि उते ग्रामोफोन जहिड़े पुराणे मौसीक़ी जा औज़ार पंहिंजी सुञाणप विञाए वेठा आहिनि। पर शाहपुर चाकर में 15 सालनि खां पुराणे औज़ार ग्रामोफोन ते पुराणनि गाननि वॼाइण जी अनोखी महफ़िल थींदी रही आहे। हिन महफ़िल में हर साल जीअं पाकिस्तान जी कुंड कुड़च मां मौसीक़ीअ सां चाह रखंदड़ अची पुराणी मौसीक़ी ॿुधी लुत्फ़अंदोज़ थींदा आहिनि। ही प्रोग्राम अक्सर करे रिकॉर्ड संभालींदड़ गुलाम नबी झुलन जी रिहाइश गाह ते रखियो वेंदो आहे। संदसि मौसीक़ी सां बेहिसाब चाह जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त सदियुनि पुराणो रिकॉर्ड संदसि लाइब्रेरी में मौजूदु आहे, जंहिंखे ॿुधण लाइ माण्हू हिन अनोखी महफ़िल में शरीक थी सॼी राति दाद ॾींदा ऐं वठंदा आहिनि। महफ़िल में वेठलनि ॿुधायो त अॼुकल्ह जी गायकीअ में एॾो मज़ो न आहे जेॾो पुराणी मौसीक़ी में अचे थो। असां हर साल हिन प्रोग्राम में अचूं था ऐं सॼी राति हिन प्रोग्राम में असां विहूं था, ॾाढी ख़ुशी थिए थी। मां इहे जेके रिकॉर्ड ॿुधां पियो इहे मूं बचपन में ॿुधा हुआ ऐं सच पुछो त अॼु बि मूंखे उहा बचपन यादि अची थो वञे। तमामु हुन में सुकून मिले थो ऐं पुराणा दोस्त पूरे पाकिस्तान मां अचनि था। गवर्नमेंट खां त का उम्मीद बि कान्हे, बाक़ी इहो आहे त असां जा जेके बि नौजवान नसुल जा जेके आहिनि जवान, उन्हनि खे असां इहो ई चवंदासूं त शाइरी म्यूज़िक शाइरी पई थी हले, उहा तव्हां बि ॿुधो पिया, असां बि ॿुधूं पिया। तव्हांजी दिलि चवंदी उन शाइरी खे या उन राॻींदड़ खे तव्हां पंहिंजे घर में वॼायो। हुन में म्यूज़िक हाई आहे, गाने जो आवाज़ जेको आहे घटि आहे ऐं ॿोल बि घटि आहिनि म्यूज़िक जी। हाणे त वॾा म्यूज़िक अची विया आहिनि, ढोल बराछा ड्रम्स। 10-12 साल से यहाँ आते रहते हैं, बड़ा अच्छा लगा, बहुत खूबसूरत लगा। इतने अच्छे अच्छे दोस्तों से मिलके, दूर दराज के इलाके से आने वाले लोगों से मिलके, शो के हवाले से, मौसीक़ी के हवाले से हमारी पहचान इन लोगों से मौसीक़ी की वजह से हुई। ना हम इस इलाके को जानते थे, न यहाँ के लोगों को जानते। ये समझो पूरे साउथ एशिया जे म्यूज़िक खे हिते गॾु कयो वियो आहे ऐं सभई जेके रिकॉर्ड कलेक्टर आहिनि ऐं म्यूज़िक जा शौक़ीन आहिनि उहे सभु हिते आया आहिनि। परे परे खां माण्हू ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। बाक़ी गवर्नमेंट लेवल ते ज़रूरु अहिड़ा डिपार्टमेंट डिविज़नल हेडक्वाटर में हुजनि, सिंध जे डिविज़नल हेडक्वाटर में, जेके पुराणी मौसीक़ी खे महफ़ूज़ करण जे लाइ कमु कनि ऐं जेके रिकॉर्ड कलेक्टर सालनि खां हिकिड़ा रिकॉर्ड संभाले वेठा आहिनि उन्हनि खे जदीद टेक्नोलॉजी में कन्वर्ट करे उन्हनि खे हमेशह जे लाइ महफ़ूज़ कयो वञे त बहितर रहंदो। महफ़िल जो मज़ो माणींदड़ शौक़ीन पुराणनि गीतनि ते रक़्स बि कंदा रहिया। हिते आयल महिमाननि गवर्नमेंट खां घुर कई त अहिड़ियूं महफ़िलूं वॾे पैमाने ते करायूं वञनि ऐं पुराणो रिकॉर्ड संभालींदड़ गुलाम नबी झुलान जी माली सहायता कई वञे। असां चाहींदासीं गवर्नमेंट सिंध खे चवंदासीं, कल्चर डिपार्टमेंट खे चवंदासीं त हिन जी मदद कयो, हिन जी सपोर्ट कयो, इनखे सेव कयो, हिन जी मदद कयो ऐं न त इहो प्रोग्राम जेके असांजा रिकॉर्ड आहिनि, जेको असांजो सरमायो आहे, इहो ख़तमु थी वेंदो। महफ़िल में कोयटा खां अली मोहम्मद साबिर खिलजी, मोहम्मद यूसुफ, नवाबशाह खां इंस्पेक्टर अली हसन जमाली, टंडो अलयार खां नजमुद्दीन मेवो, खिपरे खां गुलाम नबी चानियो ऐं शाहपुर मां सहाफ़िन, अदीबन, सियासी समाजी शख़्सियतुनि वॾे तइदाद में शिरकत कई। जॾहिं त महफ़िल जी कार्रवाई रेडियो कराची जी नूर मोहम्मद ख़ासि खेली हलाई। कैमरामैन आज़ाद असलम सां गॾु महबूब मल्ला, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।